मैं हमीर शेख, अमानी से रहा हो टाइम न्यूज़। Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. हाणे सिंध, पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा में भंग भी वफ़ाक़ी काबीना तिबी इस्तेमाल लाइ भंग पोखण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वफ़ाक़ी काबीना जे इजलास दौरान कराची जी सूरत हाल ते ब्रीफिंग बाद वज़ीर आज़म जुमे ते कराची जे दौरे ते वञण जो ऐलान करे छॾियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त हू पाण वञी कराची जी सूरत हाल जो जाइज़ो वठंदो। कराची में ट्रांसपोर्ट ऐं नेकाल जे निज़ाम सूधो ॿिया समूरा मसइला हल कया वेंदा। वफ़ाक़ी सरकार कराची जा मसइला हल करण लाइ समूरा वसीला मुहैया कंदी। काबीना इजलास बाद वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज चयो आहे त वज़ीर आज़म सिंध हुकूमत सां सलाह मशवरनि बाद कराची लाइ पैकेज जो ऐलान कंदो। सिंध सरकार जी मदद खां सवाइ कराची जा मसइला हल नथा थी सघनि। हाणे कराची लाइ मनसूबा शुरू करण वञी रहिया आहिनि। हुकूमत में मुल्क हलाइण जी सलाहियत नाहे। कराची में बरसात सबब सूरत हाल वधीक ख़राब थी वई। हुकूमत के इलेक्ट्रिक जे क्लर्क ऐं मुंशी बणियल आहे। के इलेक्ट्रिक ते वफ़ाक़ जी रिठ न हुजण जो मतिलबु सॼे मुल्क में हुकूमती रिठ नाहे। कराची में लोड शेडिंग जे मामले ते ॿुधणी दौरान चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾिने चयो आहे त तवानाई डिवीज़न जे जिन ऑफिसर्स रिपोर्ट जमा कराई आहे उन्हनि खे फाही ॾियणु घुरिजे। वफ़ाक़ी सरकार के इलेक्ट्रिक खे सब्सिडी ॾेई रही आहे। असां चयो हो त नेपरा ऐं ॿिया इदारा कराची में लोड शेडिंग जे मसइले जो हल कढी अचनि, पर ईअं न थियो। अॼु बि कराची शहर जो अधु हिसो पाणी ऐं ऊंदाही में बुॾल आहे। कराची में माल ठाहिण जो सिलसिलो शुरू थी चुको आहे, पर ॾेही अकाउंट्स में पैसा वेंदा हूंदा। नवाज़ शरीफ़ बीमारी जी हालत में बि 10 सेप्टेम्बर ते ॿुधणी दौरान पेश थिए। ॿी सूरत में खेसि इश्तिहारी करार ॾियण बाबति कार्रवाई हलाई वेंदी। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ खे सरेंडर करण ऐं पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। नायब नवाज़ शरीफ़ खे हाज़िरी खां छूट ॾियण वारी दरख़्वास्त जी मुखालफ़त करे छॾी। नवाज़ शरीफ़ जे वकील ख्वाजा हारिस दलील ॾींदे चयो त संदसि असील खे अदालत तलब करे रही आहे त हू पंजाब हुकूमत जे फ़ैसिले खे चैलेंज करे सघनि था। जस्टिस आमिर फारूक रिमार्क्स ॾींदे चयो त नवाज़ शरीफ़ खे मिलियल क़ानूनी हक़ नथा खसे सघूं। हू फ़ैसिले खे चैलेंज करे सघे थो। अदालत नवाज़ शरीफ़ खे अञा इश्तिहारी करार नाहे ॾिनो। खेसि सरेंडर करण जो हिकु मौक़ो ॾिनो पियो वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट में नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ एवनफील्ड ऐं अल अज़ीज़िया रेफरेंस ते ॿुधणी दौरान मरियम नवाज़ काफ़िले जी सूरत में पेश। अदालत ॿाहिरियां वॾे तइदाद में पहुतल लीगी कारकुननि ऐं अॻवाननि तरफ़ां नारेबाज़ी तोड़े गुलनि सां मरियम नवाज़ जी आजियां। ॿुधणी दौरान इस्लामाबाद हाई कोर्ट जे चौधारी सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम, पुलिस लीगी अॻवाननि ऐं वकीलनि खे बि अदालत वञण खां रोके छॾियो। मरियम नवाज़ चयो आहे त नवाज़ शरीफ़ ॾे वापसि अचण लाइ बेचैन आहे, पर आउं ज़िद पई कयां त हू इलाज मुकमल थियण ताईं वापसि न अचे। मियां साहब ओपोज़िशन जी APC में शिरकत करण खां न रोकींदो। असां संदसि हिदायतुनि ते अमल करे रहिया आहियूं।
मुल्क में सदारती निज़ाम बाबति रेफरेंडम कराइण लाइ सुप्रीम कोर्ट में दाख़िल 2 पिटीशन्स सियासी अदम इस्तेहकाम जी कोशिश आहिनि। पीपल्स पार्टी जे सेनेटर रज़ा रब्बानी चयो आहे त पार्लियामान मां सदारती निज़ाम क़ाइमु करणु 1973 वारे आइन में बुनियादी तब्दीली आणणु बराबरि आहे। 1973 वारे आइन में बुनियादी तब्दीली कंहिं रिट पिटीशन वसीले नथी आणे सघिजे। अदालतुनि वसीले आइन में फेरफार करण जी कोशिश मुल्की वहदत लाइ इंतिहाई हानिकार हूंदो। सिंध यूनिवर्सिटी के वीसी फतेह मोहम्मद बुरफत सूदो 67 ॼणनि ख़िलाफ़ फंड्स में मुबैना घोबिन जो केस दाख़िल थियण बाद एंटी करप्शन खाते की टीम जूं कार्रवायूं। ज़िलाजी शोबे के असिस्टेंट प्रोफेसर असगर हकड़ो सूदो 3 ॼणा गिरफ़्तार। ज़रियनि जो चवणु आहे त एंटी करप्शन खाते की टीम वीसी फतेह मोहम्मद बुरफत की ऑफिस से भी छापो हयो ऐं रिकॉर्ड जो मुआयनो कयो। जामशोरो में एंटी करप्शन खाते तरफ़ां सिंध यूनिवर्सिटी के फंड्स में मुबैना 73 करोड़ रुपयनि जी घोबिन जो केस दाख़िल किया वियो हो। सिंध यूनिवर्सिटी के उस्तादनि की तनज़ीम एंटी करप्शन खाते की टीम हथां असिस्टेंट प्रोफेसर की गिरफ़्तारी के गैर कानूनी करार ॾेई छॾियो। सोटा अॻवान इरफाना मलाह चयो आहे त असगर हकड़ो ट्रांसपोर्ट कमेटी जो मेंबर हो जंहिं कागज़ से संदसि सहियूं ॾेखारियल आहिनि। उन वक़्तु हू परॾे वियल हो। एंटी करप्शन खातो बेॾोह माण्हुनि खे निशानो बणाइण बदिरां करप्ट माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असिस्टेंट प्रोफेसर की गिरफ़्तारी खां पोइ सोटा जो ऑनलाइन हंगामी इजलास तलब। सिंध सरकार मुख़्तलिफ़ खातनि के 113 ऑफिसर्स के 19 ग्रेड में तरक्की ॾियण की मंजूरी ॾेई छॾी। चीफ सेक्रेटरी मुमताज़ अली शाह की सदारत में सिलेक्शन बोर्ड के इजलास दौरान जेल खाते के मोहम्मद असलम ऐं मोहसिन हसन के सीनियर सुप्रिंटेंडेंट, कानून खाते के मोहम्मद यूनिस के डिस्ट्रिक्ट पब्लिक प्रोसिक्यूटर, यूनिवर्सिटी बोर्ड के खलीलुर रहमान ऐं जुल्फ़कार जतोई के एडिशनल डायरेक्टर तौर तरक्की ॾियण की मंजूरी। इंफॉर्मेशन खाते के 7 ऑफिसर्स के 19 ग्रेड में तरक्की ॾेई डायरेक्टर तौर मुक़रर करण ऐं सिहत खाते के 9 डॉक्टर्स के सीनियर कार्डियोलॉजिस्ट तौर तरक्की ॾियण की भी मंजूरी। हुकूमत 14 सीनियर विमेन मेडिकल ऑफिसर्स ऐं 22 डॉक्टर्स के भी तरक्की ॾियण की मंजूरी ॾेई छॾी। तरक्की माणींदड़ ऑफिसर्स में आपाशी खाते जा 9, प्लानिंग खाते जा 4, वक्फ खाते जा 21, औकाफ ऐं लेबर खाते जो हिकु ऑफिसर शामिल। गोठ बुढ़ी हुए असांजे हज़ारों घर 200 घर में कोली आहिनि, मेघवाड़ आहिनि, भील आहिनि, चंडिया आहिनि, लियाणी आहिनि, सभु असीं बोर्ड में मुस्तारफ़ थी रोड ते अची निकितो त असांजे ॻोठ अॼु 10-12 ॾींहं हुन में पाणी घिरी आयो। LBOD वारा सिमनाली ते ऐं वॾनि हुन घरनि ते हलनि पिया। असांजे ॻोठ जी को बि देखभाल कोन थो करे। अजा ॾिसो पिया तव्हां कीअं ढकियो वेठा आहिनि, को पञा ॾियो वेठा आहिनि हिननि जी प्लास्टिक जो। हुकूमत जे तरफ़ां का बि शइ कोन मिली आहे। नओं कोट झुडो कोट गुलाम मोहम्मद सूदो भरपासे वारनि इलाक़नि में बरसात खां पोइ LBOD जे घारनि जा हाञा जारी। LBOD सिमनाले के RD 287 वटि पियल 300 फुट घारो 2 ॾींहं गुज़रण बावजूद बदिजी न सघियो। नओं कोट शहर के ख़तरो बरक़रार। घारे जे पाणी थरपारकर जे बिराजी इलाक़नि सूदो 40,000 एकड़ ज़रई ज़मीन खे ॿोड़े छॾियो। 50 खां वधीक ॻोठ पाणी हेठि आयल इलाक़नि में हुकूमती इदारनि रेस्क्यू ऑपरेशन शुरू न कयो। ॻोठ सतार चांडियो, रहीम खान नोतकानी, इमाम बख्श चांडियो ऐं ॿियनि ॻोठनि जा मुतासिर पंहिंजी मदद पाण तहत रस्तनि ते पहुची विया। खेमा ठाहे वेठल मुतासिरनि जी बि इंतिज़ामिया सार न लधी। बुलारची भरसां मछारी शाह के 30 फुट घारो पवण के नतीजे में भरपासे में पोखियल फसल पानी हेठि अची वियो। इमाम वाह खे बि 40 फुट घारो घारनि जे पाणी यूसी घरो जे समें ॻोठनि खे घेरे वरितो। शेरवा के ॻोठ खानाणी जत वटि 50 फुट घारो पइजी वियो। गुलारची भरसां लगारी सिमनाले के 30 फुट घारो समें एकड़नि ते बीठल फसल बुॾी वियो। पाणी ॻोठनि ॾांहुं वधणु लॻो। ठुल भरसां हीरो शाह खे लॻल घारो 3 ॾींहं गुज़रण बावजूद बंदि न थी सघियो। आपाशी अमले जी लापरवाही सबबि घारे जे पाणी समें एकड़नि ते बीठल सारियालो फसल ॿोड़े छॾियो। आबाद घरनि जा मथे ते हथ। चक भरसां चितेवा के 60 फुट घारो पवण के नतीजे में समें एकड़नि ते पोखियल फसल पाणी हेठि अची वियो।
इतला बावजूद आपाशी अमले रिवायती सुस्ती न छॾी ॻोठाणा घर बचाइण लाइ पंहिंजी मदद पाण तहत घारो वधण जी कोशिशुनि में रुधल। बदीन भरिसां इमाम वाह खे 50 फुट घारो पवण जे नतीजे में भरपासे में पोखियल मोण, बसर, मिर्च ऐं ॿियो फसल पाणी हेठि अची वियो। हैदराबाद में हुकूमती इदारनि 3 ॾींहं बि बरसाती पानी निकाल करण में नाकाम। कदमगाह, मौला अली, मकीशा कब्रिस्तान, आफंदी टाउन ऐं कासमाबाद जे हेठां वारनि इलाक़नि में पानी बीठल। आम ज़िंदगी मुतासिर ऐं शहरी बिटे अज़ाब में मुब्तला। हाली रोड ऐं सब्जी मंडी में बि पानी निकाल न थियो। सजावल में बि ज़िले इंतज़ामिया सरकारी ऑफिसिस, घरनि ऐं दुकाननि में दाख़िल थियल बरसाती पानी निकाल करण लाइ कख वञी बीरो न कयो। शहर जे 11 वार्ड्स में बरसाती पानी बीठल हुजण सबबि रहवासी बिटे अज़ाब में मुब्तला। शहरनि चयो आहे त हुकूमती इदारनि कंहिं बि इलाइक़े मां बरसाती पानी निकाल न कयो आहे। इख़्तियारनि शहरनि खे निधणको छॾे ॾिनो। सांगड़ ज़िले में बि बरसात ऐं नालनि खे लॻल घारनि रांगा करे छॾिया। शहर जे रस्तनि ऐं सरकारी ऑफिसिस सूधो केतिरनि ई पाड़नि में बरसाती पाणी बीठल। पिरोमल, कंडियारो ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में हज़ारे एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि अची वियो। ॻोठाणा आपाशी खाते मां आसरो लाहे पंहिंजी मदद पाण तहत घारा वधण लॻा। रहवासियुनि चयो आहे त सांगड़ जे ज़िले इंतज़ामिया बरसात ऐं घारनि सबबि मुतासिर थियल इलाइक़नि खे निधणको छॾे ॾिनो आहे। मटियारी शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में ॿिए ॾींहुं बि बरसाती पाणी निकाल न थियो। सरकारी ऑफिसिस ऐं मुख्य रस्तनि सूधो केतिरनि ई पाड़नि में पाणी बीहजी वञण सबबि शहरी बिटे अज़ाब में मुब्तला। भिरछा ऐं हाला में दुकाननि तोड़े घरनि में पाणी बीहजी वञण सबबि आम ज़िंदगी मुतासिर। सिंधड़ी भरिसां ॻोठ किरड़ो पाणी हेठि अचण सबबि ॻोठाणनि खे लाश नियण में परेशानी। ॻोठाणनि पीरसन अहमद राजड़ जो मड़ ॿोड़ जे पाणी मां उकारण बाद हथुंगो भरिसां कब्रिस्तान में दफ़नाए छॾियो। ॻोठाणनि चयो आहे त बरसात ऐं घारनि जे पाणी ॻोठ किरड़ो खे चौधारी 10 किलोमीटर ताईं घेरो करे वरितो आहे। मक़ामी कब्रिस्तान में पाणी हेठि अचण सबबि पीरसन जो मड़ हथुंगो भरिसां कब्रिस्तान में दफ़नाइणो पियो। इंतज़ामिया पाणी निकाल करण लाइ अफ़वाह न वरिता। घर पानी में घर में पानी आहे, अञा ताईं बीठो आहे पाणी। हा तव्हां ॾिसो घर में पाणी बीठो आहे अञा। असां ॾहों ॾींहं असां बुख ते वेठा आहियूं हिते, का शइ असां वञी कान्हे, बुख ते वेठा आहियूं बाबा। घर में पाणी यको बीठो हेतिरो मां सॼो ॾींहुं गप में बीठी हुअसि पाणी सां। असांजी का शइ कोन बची, केरु असांखे कुझु बि कोन ॾिनो। राति खां वठी या कल्ह खां वठी जेकॾहिं थोरो घणो माल आयो आहे ग़रीबनि लाइ, पर उहे बि बस वारा अञा ताईं असां वटि ज़ाहिर कोन्हनि थिया। को बि ख़बर न आहे त छा आहे या छा न आहे। असां लाचार वेठा आहियूं, ॿाहिरि खुलियल आसमान ते वचड़ा सभु असां इन तंबू में वेठा आहियूं। ॿी तरफ़ पहाड़नि ते बरसात ऐं नए ॻाल्हि जे पाणी काछे में सवें ॻोठ ड्राहे पट करे छॾिया। काछे जे 8 यूसीज़ में केतिरनि ई ॻोठनि जो जोही शहर सां ज़मीनी राब्तो अञा बहाल न थियो। काछे में फाथल मुतासिरनि वटि राशन बि ख़तमु थी वियो। काछे जे मुतासिरनि जो चवणु आहे त बरसात ऐं नए जे पाणी रस्ता तबाह करे छॾिया आहिनि। इंतज़ामिया न त रस्ता बहाल करण लाइ के उपाउ वरिता ऐं नई वरी मुतासिरनि जी सार लधी आहे। वाही पांदी ऐं भरपासे जे इलाइक़नि में केतिरा ई मुतासिर बे यारो मददगार वेठल। MNA मोहम्मद बख्श महर तरफ़ां भरचुंडी पीर मियाँ मुजन खे भेण जो संग ॾियण बाद खानगढ़ जे महर सरदारनि में इख़्तिलाफ़ चोट चढ़ी विया। पीर पागारो जे चीफ ख़लीफ़े सां मुलाक़ात खां पोइ MNA मोहम्मद बख्श महर चयो आहे त कुझु माण्हू साज़िश तहत माहौल ख़राब करण लाइ शरारतूं करे रहिया आहिनि। आउं महर बिरादरी जो सरदार आहियां ऐं रहंदसि। सरदारी पग राज ऐं पीर पागारो जी अमानत आहे। साज़िशी माण्हुनि खे ग़लति साबित करण लाइ पीर पागारो पंहिंजे ख़लीफ़े खे खानगढ़ मोकिलियो आहे। घोटकी में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान मोहम्मद बख्श महर चयो त साज़िश कई पई वञे त महरनि जी सरदारी वारी पग ग़ुलाम मोहम्मद ख़ान ॾांहुं हली वञे। नेपरा खे अवामी ॿुधणी करे फ़ैसिला करण जो इख़्तियार आहे। सुप्रीम कोर्ट नेपरा कानून जे सेक्शन 26 ते अमल दरामद जो हुकुम ॾेई छॾियो।
अदालत हुक्म ॾिनो आहे त नेपरा कानून मूजिब के इलेक्ट्रिक खे कराची में बिजली जी फ़राहमी लाइ मिलियल ख़ुसूसी इख्तियारनि ते फ़ैसिलो करे। सेक्शन 26 में मिलियल इख्तियारनि जे इस्तेमाल ते को बि स्टे ऑर्डर नथो ॾेई सघिजे। सुप्रीम कोर्ट के इलेक्ट्रिक ख़िलाफ़ नेपरा जे क़दमनि ते जारी थियल स्टे ऑर्डर्स बि ख़ारिज करे छॾिया। 10 ॾींहनि में नेपरा ट्रिब्यूनल जा मेंबर्स मुक़ररु करण ऐं कार्रवाई ते ॿधल रिपोर्ट पेश करण जो हुकुम। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद चयो आहे त के इलेक्ट्रिक वारा स्टे ऑर्डर वठी 5 सालनि ताईं वेठा हूंदा आहिनि। असां जंहिं ॾींहुं नोटिस वरितो तॾहिं खां शहरी जी हालत वधीक ख़राब थी वई आहे। तवानाई डिवीज़न वारा लकीर जा फ़क़ीर बणियल आहिनि। उहे त जवाब तयारु करण वक़्तु बि पंहिंजो दिमाग़ इस्तेमालु न कंदा आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां नओं कोट झुडो टंडो मोहम्मद ख़ान उमरकोट ऐं मीरपुर ख़ास में बरसाति तोड़े LBOD खे लॻल घारनि जे नतीजे में थियल तबाही जो जाइज़ो। वॾे वज़ीर फ़िज़ाई दौरो करे LBOD जे हाञनि जो जाइज़ो वरितो। वॾे वज़ीर खे मीरपुर ख़ास जे आपाशे मलदारनि ऐं चूंडियल नुमाइंदनि तरफ़ां घारनि जे हाञनि बाबति तफ़सीली ब्रीफिंग। टंडो जान मोहम्मद में वॾे वज़ीर जे दौरे दौरान सिम नाले जे मुतासिरनि जो मुज़ाहिरो नारेबाज़ी। नओं कोट में वॾे वज़ीर जे दौरे दौरान सिक्योरिटी जे नाले ते रस्ता बंदि थियण ख़िलाफ़ मुतासिरनि ऐं मुसाफ़िरनि जो मुज़ाहिरो। मुज़ाहिरीन ऐं पुलिस अहलकारनि में मुंहमारी। मुतासिरनि चयो आहे त वॾो वज़ीर भले दौरे ते अचे पर रस्ता बंदि करे खेनि छो रोकियो वियो आहे। हिकु पासे घारनि केतिरनि ई ॻोठनि खे ॿोड़े छॾियो आहे त ॿिए पासे लॾपलाण कंदड़ मुसाफ़िरनि खे कलाकनि जा कलाक रोड ते बीहारे इंतिज़ामिया संदन अहंज बीना करे छॾिया। डॉक्टर महाशाह केस में नामज़द 2 जवाबदारनि जुनेद ऐं वकास गिरफ़्तारी खां अॻु ज़मानत हासिल करे वरिती। कराची जी मुक़ामी अदालत 2 जवाबदारनि जी 50-50 हज़ार रुपयनि जे मुचलकनि एवज़ उबूरी ज़मानत मंज़ूर करे छॾी। अदालत पुलिस खे हुकुम ॾिनो आहे त जवाबदारनि खे 5 सेप्टेम्बर ताईं गिरफ़्तार न कयो वञे। जवाबदारनि खे पुलिस सां जांच में सहकार करण जो बि हुकुम। सिंध में कोरोना वधीक 6 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए वियो। 146 नवां केस ज़ाहिर थियण बाद सूबे में वायरस हथियलनि जो अंग वधी 1,29,615 थी वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह कोरोना जा नवां अंग अखर जारी करे छॾिया। गुज़िरियल 24 कलाकनि में 310 मरीज़ सिहतयाब। कराची में 88, उमरकोट में 11, मटियारी में 5, हैदराबाद, कंबर, लाड़काणो ऐं शिकारपुर में 4 नवां केस ज़ाहिर। मुबारकपुर भरिसां जाड़वाह में शिकारपुर वासण भागल बुरड़ो मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि हथां क़त्ल। मोटरसाइकिल ते सवार अणॼातल हथियारबंद औरत खे गोलियुनि जो खाज वणाए फरार। पुलिस औरत जो लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले करे छॾियो। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त औरत जे मुड़ुस ॼाम बुरड़ो खे बि 1.5 साल अॻु अणॼातल हथियारबंदनि क़त्ल कयो हो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन्स अवां ॾिठियूं। हिते वठूं था शॉर्ट ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ अवां प्रोग्राम ॾिसंदा व्यूज़ टाइम। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।